वो चाचे वारन के चओ, चाचे वारन के चओ, चाचे वारन के चओ रोज असुर जो मीलाद जो जुलूस कढन। बाबा उहा घड़ी भी बरकत वारी आहे न। रोज असुर जो हर पाड़े में 10-15 देगियूं भी लाहिन, गरीबन जो भलो थी पवंदो, दुआऊं कंदन, वेलो मिली वेंदो हिकिड़ो, गरीब तमाम घणियूं। रुगो बारे में न चओ महीनो बरकत वारो त ॾींहुं बरकत वारो, ॾींहुं बरकत वारो त घड़ी बरकत वारी। जेकॾहिं मुंहिंजे मशवरे ते चाचे वारा अमल कनि त असांखे वाइज़ करणा ई कोन पवंदा। पाड़े वारा ठीकु करे छॾींदे, मुला छिता थिया आहियो, निंड करण त छॾियो यार, मसलो पाणी हल थी वेंदो। ॻाल्हि त ॿुधो, हुज़ूर साईं जन हर हफ़्ते 2 ॾींहं रोज़ो रखंदा हुआ। हुज़ूर साईं जन हर हफ़्ते 2 ॾींहं रोज़ो रखंदा हुआ। हिकु सूमर जे ॾींहं ते रसूल रोज़ो रखंदो हो, ॿियो ख़मीस जे ॾींहं ते रसूल रोज़ो रखंदो हो। हिकु सहाबी अर्ज़ कयो क़िबला तव्हां सूमर जो बि रोज़ो रखंदा आहियो, ख़मीस जो बि रोज़ो रखंदा आहियो, क़िबला छो रखंदा आहियो? हुज़ूर फरमायो सूमर जो रोज़ो इन जे करे रखंदो आहियां त अल्लाह मूंखे सूमर ते पैदा कयो, मां सूमर ते ॼायो हा। हुज़ूर पंहिंजे ॼमण जे ख़ुशीअ में रोज़ो रखे, मौली साहब हलवो खाए, इश्क आहे त ताबेदारी करना, रोज़ो रख न त पुछो तो वठई। आशिक त पोइ सौ सिधो आशिक थी।